सदारंगवा ते स्विगेस जे भरिसां जिथे आबादगारनि ज़रई पाणीअ जे खोट ख़िलाफ़ एहतजाजी कैंप लॻाए अॼु ॿिए ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। असां वधीक हिते जेके मौजूदु आबादगार आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त उहे छा था चवनि। इरिगेशन अमले जी करप्शन जे करे उहे वाटर कोर्स उते ठाहिया विया आहिनि ऐं असांखे मुंड खां वठी अॼु ताईं बि हिन वक़्त ताईं बि जेको पाणी आहे उहो जेको आहे प्रॉपर नाहे मिली सघियो। 6 महीननि खां वठी असांजो पाणी बंदि आहे, जर खारो आहे, जंहिं ते असांजो को बि सफ़र गुज़र जेको आहे सो असां हिन पाणीअ ते आहे। हुकूमती न हली आहे, पैसनि ते पाणी खपायो थो वञे, बासरनि खे ॾिनो थो वञे, तॾहिं हक़दारनि खे हक़ कोन थो मिले। महिरबानी करे असांखे पंहिंजो पुछड़े में पाणी आबादगारनि खे ॾिनो वञे, ज़मीनूं असांजी बंजर लॻी पियूं आहिनि। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे अॼु ॿियो ॾींहुं आहे, हिन वक़्तु ताईं कंहिंखे बि ऑफिसर खे जूं बि नथी चुरे। असां हिते ॿिए ॾींहुं बि अॼु एहतजाजी कैंप लॻाए वेठा आहियूं ऐं हिननि इहो ॿुधायो था जेके मथे बि जेके वाटर कोर्स आहिनि उन्हनि में पाणी हले थो पियो, जेको उते पाणी ज़ाया थो पियो थिए। ऑफिसरनि खे उहो रिश्वत एवज़ जेको उन्हनि खे जेके लूलियूं उन्हनि वधाए माप जूं हणी ॾिनियूं आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ु एक्शन खयो वञे, उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। कैमरामैन वासिफ राजपर सां गॾु तारिक हुसैन राजपर, सिंध टीवी न्यूज़, स्विगेस।